मैंग्रोव जी बहाली लाइ तरबियत याफ़्ता नौजवान मौसमियाती तब्दीलीअ जे असरनि खे घटाइण में मददगार साबित थींदा। गारो साहिली इलाइक़नि सां तालुक़ु रखंदड़ 80 नौजवाननि मौसमियाती तब्दीली ऐं मैंग्रोव ॿेलनि जी बहाली बाबति ॿिनि हिक ॾींहं वारी तरबियती वर्कशॉपनि में शिरकत कई, जिन जो मक़सदु खेनि साहिली माहौलियाती निज़ाम जी तहफ़्फ़ुज़, हयातियाती तनोउ जे वाधारे ऐं कुदरती वसीलनि जे बचाउ लाइ अमली महारतूं फ़राहम करणु हो। इहे तरबियती वर्कशॉपूं नौजवान मौसमियाती कारकुन तैमूर अली ख़ान पारां ग्लोबल यूथ मोबिलाइज़ेशन यूथ एम्पावरमेंट फंड जे सहकार सां ऐं सिंध कम्युनिटी फाउंडेशन (SCF) जे ताउन सां मुनक़िद कयूं वयूं। वर्कशॉपुनि में ज़िले, ॿेला, खाधे ठॾे जे अमलदारनि पिणु शिरकत कई, जिन मैंग्रोव जे बचाउ, पोख जे तरीक़नि, नर्सरी ठाहिण ऐं साहिली ॿेलनि जी अहमियत बाबति फ़नी ॼाण फ़राहम कई। तरबियत दौरान शिरकत कंदड़नि खे ॿुधायो वियो त मैंग्रोव ॿेला मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण, सामूंडी तूफ़ाननि ऐं समुंड जे चाढ़ खां साहिली आबादियुनि खे बचाइण ऐं सामूंडी हयातियाती तनोउ खे बरक़रार रखण में अहम किरदारु अदा कनि था।